बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। हीणो कची तंद जीअं छिॼो छिॼो पोइ, हीणो कची तंद जीअं छिॼो छिॼो पोइ, को ॻंढींदड़ होए त हीअ प्रीत पुराणी मथिए। मुर्शिद लतीफ़ साईं जे बैत सां प्रोग्राम पढ़ंदी सिंध त वधंदी सिंध साइड़े हाज़िर थिया आहियूं तव्हांजे समातनि ताईं, तव्हां नाज़रीन जे लाइ। अॼु असांजे हिन प्रोग्राम में ज़िले उमरकोट जी ऐं उनखे सिंध लेवल जी वॾी सियासी समाजी शख़्सियत सॾींदो आहियां ऐं राजन भागन सां ॾुखी सुखी हर वेले आधी मांझी गॾु हूंदो आहे। ऐं प्रोग्राम में असां सां गॾु आहिनि साईं हाजी ग़ुलाम अकबर दर साहब, हिकु भाग्या समाजी सियासी शख़्सियत आहिनि। अचो त संदसि ज़िंदगी में जेकी कुझु वियो वापिरियो ऐं जेकी कुझु ज़िंदगी में पाण सिखिया ऐं जेकी दोस्त साण गॾु रहिया उन हवाले सां गुफ़्तगू कयूं। अस्सलाम वालेकुम साईं। वालेकुम अस्सलाम। साईं ख़ुशि आहियो, तबियत सही आहे? अल्लाह जो करम, महिरबानी। तव्हां ख़ुशि आहियो? अल्लाह जो करम। कीअं पई साईं ज़िंदगी गुज़रे? अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह जो करम आहे। वॾी महिरबानी साईं, तव्हां पंहिंजे क़ीमती वक़्त मां असांखे कुझु घड़ियूं ॾिनियूं, उनजे लाइ वॾी महिरबानी। महिरबानी साईं, सभ खां पहिरीं पाण गुफ़्तगू कंदासीं त तव्हांजो जनम कॾहिं ऐं किथे हो, पोइ उन हवाले सां, ऐं पोइ अॻिते वरी पाण जेके तव्हांजी ज़िंदगी में जेके कुझु वियो वापिरियो सियासी हवाले सां समाजी हवाले सां। छो त तव्हांजी माशाल्लाह तमामु वॾी उमिरि, उन में तव्हां हिकिड़ो भाग्या भयो, तव्हां पंहिंजो हिकिड़ो डेयरी फार्म कयो, उन ते गुफ़्तगू कंदासीं, पर पहिरीं ज़िंदगी जे बारे में। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अदा सभ खां पहिरीं तव्हांजी शुक्रगुज़ार आहियां जो तव्हां मूंखे पंहिंजे प्रोग्राम लाइ वरितो। जीअं त असांजो आबाई ॻोठु नबीसर थर जेको कच्छ में वाक़िअ आहे, अबाणो ॻोठु असांजो ॾाढाणो उहो ई आहे। सही। पर ज़माने जे लाइन चाढ़नि जे करे असांजो वालिद साहबु लॾे वञी मीर पोखास रिहाइशी इख़्तियार कयईं काफ़ी वक़्तु पार्टीशन खां बि अॻु। पोइ उन खां पोइ जेका असां सभिनी भाउरनि जी मूं समेत पैदाइश असांजी मीर पोखास शहर जी आहे जी। 1955 में मुंहिंजो जनमु थियो मीर पोखास में, ऐं उन खां पोइ असांजी मुंहिंजी इब्तिदाई तालीम वग़ैरह जेका समूरी मीर पोखास में रही। मीर पोखास में मुख़्तलिफ़ तालीमी इदारा हुआ, उनमें कॉन्वेंट स्कूल हो, उनमें शाहुल स्कूल हो, पर घणी मुंहिंजी तालीम जेका आहे सा शाहुल स्कूल में रही 6 खां वठी मैट्रिक ताईं। पोइ बाक़ी कॉलेज शाह लतीफ़ कॉलेज कंप्रेंस उहो बि मीर पोखास में। 1974 में वालिद साहब जी वफ़ात खां पोइ मजबूरन फैमिली में वॾो हुजण जे करे संदसि पोयां ज़मींदारी वग़ैरह, छो त असांजो आबाई पेशो ज़मींदारी आहे, त मूंखे शिफ्ट थियणो पियो ॻोठु नबीसर। ऐं शिफ्ट थियासीं हिते। ॿिया भाउ नंढा तालीम हासिलु कंदा रहिया मीर पोखास में। आबाई पेशो ज़मींदारी हुजण जे करे ज़िमेदारी बि हुई, ज़मींदारी संभालणी बि हुई। उहो मूं सिलसिलो जेको आहे सो उन सिलसिले खे हलायो 75-76 खां पोइ कंटिन्यूसली। अमली तौर ते वॾनि जी तरबियत या उन्हनि जा रवैया, उन्हनि जी उथी वेठी राज दोस्त ॿियाटा, उन्हनि जे उते जेको कल्चर मूं ॾिठो, उन में लोकल सियासत में 79 में 79 में मां पंहिंजे यूनियन काउंसिल में चेयरमैन चुडाणुसि, ऐं पोइ अमली तौर ते जेको फोरम हो यूनियन काउंसिल जो लोकल बॉडीज़, उन में आउं शामिलु थियुसि हिन वहिकिरे में। जी जी। पोइ इन वहिकिरे में शामिलु थींदे थींदे कंटिन्यूसली ऐं उन बलदियाती निज़ाम में तक़रीबन 14 खां 15 साल पंहिंजे यूनियन काउंसिल जो बिना मुक़ाबले चेयरमैन रहंदो आयुसि। ऐं इन में ई मुंहिंजी तरबियत थी। मुंहिंजी इन समाजी ऐं थोरी घणी सियासी तरबियत में मेन रोल शुरूआति वारो मुंहिंजे सौट ॾाॾे महमूद उमर दर्स जो, ऐं उनजो ज़िक्र इंतिहाई ज़रूरी सम्झां थो हिन मौक़े ते करणु, त मुंहिंजी इब्तिदाई तरबियत उन जे हथां थी। उन ई मूंखे सेखारियो, सम्झायो, हलायो, छाकाणि हू मूंखां अॻु में हिन साॻी फील्ड में हिन राज भाग हिन सिलसिले में रहंदड़ हो। ऐं आउं अलाह जो शुक्रगुज़ार आहियां, उन थोराइतो आहे उन मूंखे हिन रस्ते ते उथी वेठी वार ते आंदो। ईअं थी करे कंटिन्यूसली आऊं, पर छाकाणि त वरसे में इहो मिलियो हो त कोशिशि कजे ग़रीब ग़ुरबे दोस्त अहबाब जो मदद कजे, जाइज़ कम में कॾहिं बि पोइते न हटिजे। हर तरह जी ग़रीब माण्हू जी जेका हथल इम्कान कोशिशि माण्हू जी आहे उहो करे ऐं उनखे बहितर करण जी कोशिशि करे। ईअं थी करे इब्तिदाई ज़िंदगी मुंहिंजी इन नमूने शुरू थी।